नाज़रीन ख़बरुनि जी बाक़ायदा शुरूआत कंदासीं। अहम ख़बर सां त करप्शन केस में नेब हथां गिरफ़्तार मखदूम जलीलुज़्ज़मा 10 सालनि लाइ नाअहल करार ॾिनो वियो आहे। हैदराबाद जी एहतसाब अदालत पारां चूंड वेहण, सरकारी उहिदो वठण ऐं कर्ज़ वठण लाइ बि नाअहल करार ॾिनो वियो आहे। मखदूम जलीलुज़्ज़मा प्ली बारगीन जी रक़म जमा कराइण बाद आज़ाद थियो आहे। मखदूम जलीलुज़्ज़मा 1.5 करोड़ जो पे ऑर्डर जमा करायो आहे। मखदूम जलीलुज़्ज़मा प्ली बारगीन जी दरख़्वास्त ॾिनी हुई। ब्रेकिंग न्यूज़ है आवां खे ॾींदालू त करप्शन केस में नैब हथां गिरफ़्तार मखदूम जलीलुज़्ज़मा 10 सालनि लाइ नाअहल करार ॾिनो वियो आहे। हैदराबाद जी एहतसाब अदालत पारां चूंड विहण, सरकारी उहिदो वठण ऐं कर्ज़ वठण लाइ बि नाअहल करार ॾिनो वियो आहे। मखदूम जलीलुज़्ज़मा प्ली बारगीन जी रक़म जमा कराइण बाद आज़ाद थी वियो आहे। मखदूम जलीलुज़्ज़मा 1.5 करोड़ जो पे ऑर्डर जमा करायो। मखदूम जलीलुज़्ज़मा प्ली बारगीन जी दरख़्वास्त ॾिनी हुई। ब्रेकिंग न्यूज़ है आवां खे ॾींदालू त करप्शन केस में नैब हथां गिरफ़्तार मखदूम जलीलुज़्ज़मा 10 सालनि लाइ नाअहल करार ॾिनो वियो आहे। हैदराबाद जी एहतसाब अदालत पारां चूंड विहण, सरकारी उहिदो वठण ऐं कर्ज़ वठण लाइ बि नाअहल करार ॾिनो वियो आहे।